अस्सलाम वालेकुम दोस्तों, या अली मदद दोस्तों कहिड़ा हाल अथव। उमेद कयां थो ठीकु ठाक हूंदा। दोस्तों इन वीडियो से मां तव्हांखे हिकु नई ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां। जी हा दोस्तों, नई ख़ुशख़बरी इहा आहे त हिकु नओं ड्रामो अची रहियो आहे KTN चैनल ते। दोस्तों हिन ड्रामे जे बाबति तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त हिन ड्रामे जो नालो छा आहे ऐं हिन ड्रामे जो डायरेक्टर केरु आहे। सभु कुझु हिन वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नई रिक्वेस्ट आहे त असांजे जेकॾहिं यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न आहे की त महिरबानी करे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजी मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों KTN चैनल ते हिकु नओं ड्रामो अची रहियो आहे जंहिंजो नालो आहे पाप नंगर। जी हा दोस्तों, हिन डायरेक्टर हिन जो जेको आहे मुमताज़ कास्केली आहे, ज़फ़र खोखर। हीउ ड्रामो KTN चैनल ते अनक़रीब जेको आहे रिलीज़ थियण वारो आहे। मां दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो तमामु जल्द KTN ते अची वेंदो ऐं तमामु सुठी हिन में कास्ट आहे। आज़म मेंगल, असद कुरैशी ऐं वॾा वॾा अदाकार हिन ड्रामे में कमु कनि पिया ऐं हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग हली रही आहे। तमामु जल्द जेको आहे त हीउ ड्रामो KTN ते अची वेंदो। दोस्तों महिरबानी, लख थोरा कुर्ब तव्हांजा।